अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 17 मई ट्यूसडे ऐं सुबुह जा तक़रीबन 11 थियण वारा आहिनि। सो मां सुबुह खां इहे पिंक सिबां पई ऐं यकीन कयो त पिंक इहे सिबी सिबी न पोइ मुंहिंजी दिलि पई ख़राबु थिए, कपिड़ो न पियो खुटे, मां साॻियो कलर सिबी सिबी तंग थी वियो त मां उहा थैली पैक करे रखी छॾी आहे ऐं हाणे मां कढिया ग्रीन जो ख़ज़ानो। ग्रीन बि एॾो आहे जो मूंखे लॻे थो फाइनली मां हिन मां तंगी थी वेंदमि। ऐं हिते ॾिसो त मां इहे अजीब अजीब के ग्लिटर वारा आहिनि की कहिड़ा आहिनि, सनियूं सनियूं इहे हिते पटियूं कलर वाइज़ शेड वाइज़, कलर त सभिनीनि जो ग्रीन आहे, अलॻि करे रखियूं आहिनि। हिते ही ग्रीन जो हिकिड़ो शेड, हे ॿियो शेड ऐं टियों हेॾे मां सिलाई मशीन ते रखी चुकी आहियां लाइट शेड। त पर हाणे पहिरियों हलिणो आहे किचन में। 10:30 बजे तक़रीबन खीर वारो खीर ॾेई वियो त मां अञा ताईं काढ़ियो नाहे। त ऐं ॿियो मां अॼु प्रॉपर नाश्तो बि न कयो आहे, बसि थोरी चांहि पीती ऐं मिड़ई कुझु हल्को फुल्को खाधो। सो हाणे किचन में था हलूं। हाणे भाॼी वारो आयो त उनखां वरितियूं आहिनि मां अॼु तूरियूं। या ख़ुदा हे त वीडियो में हिन में कैमरा में बिल्कुलु किनियूं थियूं लॻनि पर सुठियूं आहिनि तूरियूं, साफ़ु सुथरियूं। ऐं धाणा ऐं मिर्च वरितमि, बसि न आहे भाॼीअ में सफ़ा, ऐं थोरी पालक वरितमि। अॼु मां वठणु पई चाहियां करेला ऐं भिंडियूं, त ॿई शयूं न हसि, चई ख़तमु थी वियूं। ऐं हीअ खीर हिते पियो आहे, इहो काढ़ींदमि हाणे। हिते मां कढी रखी आहे ग्वार जेका बॉइल थियल आहे, फ्रीज़ थियल हुई, ऐं हिते हे चिकन जो हिकिड़ो वॾो हिसो हुयो मां वटि, इहो कढी रखियो आहे। त हिन मां थोरो मां ग्वार में विझंदमि ऐं बाक़ी जा जेके मां शामी कबाब ठाहिण जे लाइ हिननि खे दाल सां गॾु चाढ़ींदमि। ऐं थांव अॼु सफ़ा थोरा आहिनि छो त सुराण सॼा धोई वई सुबुह जो, ऐं ज़हरा चयो त मां न ईंदमि ऐं ख़बर पई त अचे बीठी, त थांव हुया कोन, सफ़ाई कई। ऐं हे ॾिसो गर्मियुनि जो हाल, किवलियूं अचणु शुरू थी वियूं। मां छा कयां, मां ॾाढो हिननि कीड़नि मां बेज़ार आहियां, हर शइ खे बसि संभाले थो रखिणो पए। ऐं मानी में मां छा खाईंदमि, कुझु बि हल्को फुल्को। हे दाल बचियल पई आहे राति वारी, ठीकु आहे। ऐं सुबुह जो मां जंहिं महिल ज़हरा जी मानी पचाई त पंहिंजे लाइ बि हिकिड़ी नंढड़ी मानी पचाए बॉक्स में रखी छॾी। सो इहो आहे मुंहिंजो ब्रंच। 11 थिया आहिनि त ब्रंच ई थींदो। नौकिरी छॾे मूंखे कहिड़ा 5 साल थी विया हूंदा, पर मुंहिंजी आदत न वई आहे जो 11 बजे जेको असां रिसेस में खाईंदा हुआसीं त 11 बजे ब्रेक थींदी हुई असांजी। अॼु ॾींहं ताईं मां उहो ब्रेक में खाईंदी आहियां, पोइ चाहे फ्रूट हुजे या कुझु बि अहिड़ी स्नैक टाइप काई शइ हुजे या मानी हुजे, त मूंखे उहा आदत पकी थी वई आहे ब्रेक में खाइण जी। सो इहे भाॼियूं रखंदमि फ्रिज में, छो त हिननि मां मूंखे हाणे कुझु न आहे पचाइणो। पालक ऐं तूरियूं राति जो कटे छॾींदासीं सुभाणे जे लाइ, पालक त फ्रीज़ थींदी, तूरियूं सुभाणे जे लाइ। ऐं मां जेको आहे पहिरियों खीर रखंदमि कढ़ण जे लाइ, पोइ नाश्तो कंदमि, ऐं पोइ कम जो सिलसिलो मुंहिंजो कंटिन्यू हलंदो रहंदो। 11:30 थिया आहिनि ऐं मां खीर काढ़े वरितो, नाश्तो करे वरितो, ऐं हिते दाल मां जेका चणनि जी भिॼाए छॾी आहे कबाब ठाहिण जे लाइ, ऐं उनखां सवाइ भाॼियूं फ्रिज में विझी छॾियूं। ऐं हाणे मां कंदमि कुझु देरि रेस्ट, छो त मां कंटिन्यू एतिरी देरि खां सिलाई पई कयां। सो हिन महिल आरामु करणु मूं ते फ़र्ज़ु थी वियो आहे। अधु कलाकु तक़रीबन रेस्ट कयमि, उनखां पोइ ते अची वई आहियां। हे दाख़्तो थिए ॿोड़ जे लाइ, ग्वार ऐं चिकन पचंदो। ऐं हिते मां जेको आहे दाल ऐं चिकन मसाला विझी बॉइल करण लाइ रखियो आहे, त हिन जा कबाब ठाहे छॾींदमि, छो त कबाब जेके बि हुआ उहे ईद ॾींहुं ख़तमु थी विया हुआ। उन ॾींहुं बि तारीख़ आयो त पुछे पियो त कबाब आहिनि, ख़तमु थी विया, त सोचां थी ठाहे वरी रखी छॾियां। संडे ईंदो आहे या जंहिं बि ॾींहुं ईंदो आहे त वरी मां हुनखे पचाए ॾींदी आहियां। सो बहरहाल मुंहिंजो सिलसिलो हिते कम जो जारी आहे। ऐं ॾिसां थी त इहे ॿोड़ खे दम ॾींदमि पहिरियों त तयारी करे सॼी, उनखां पोइ ख़बर न आहे छा कंदमि। थी सघे थो त हिकिड़ो ॿ वञी ग्रीन स्क्वायर ठाहे वठां, छो त सॼो साहु मुंहिंजो अॼु टंगियो पियो आहे, पर मां कंटिन्यू वेही न सघंदी आहियां, मुंहिंजो कुझु बैक प्रॉब्लम आहे, त इन करे थोरी थोरी देरि खां पोइ आरामु ज़रूरु कंदी आहियां। त हाणे हिते पहिरियों सॼो फाइनल कंदमि। 1:30 खां थोरो मथे थी वियो आहे टाइम, ऐं मां हिते इहे सिबी चुकी आहियां। 1 2 3 4 5 एॾा प्यारा प्यारा स्क्वायर्स ग्रीन कलर जा, ऐं जो ज़बरदस्त हिन में प्रिंट्स आहिनि, कलर्स आहिनि। यकीन कि मां एतिरो इंजॉय थी कयां जंहिंजी हद न आहे। मुंहिंजी दिलि ई नथी चए त मां हिन कम तां उथां, मुंहिंजो वस पुॼे त 24 आवर्स कंदी रहां, पर हाणे इहो मुश्किल आहे। सो इहे लाइट ऐं मीडियम कलर जा ठाहे वई आहियां। ऐं हिते हाणे डार्क ग्रीन जा मां कुझु पीसिस, हे बिल्कुलु ॿियो ग्रीन आहे, हे ॿियो ग्रीन आहे, त इन्हनि जा पीसिस कढी रखिया आहिनि। पर हाणे निमाज़ जो बि टाइम थी चुको आहे, ऐं लंच खे बि ॾिसूं।
हिन जी त मां विच में बाहि बंदि करे वई हुअमि। दाल ऐं चिकन जेको आहे इहो बिल्कुलु बॉइल थी वियो आहे, अञा पाणी ख़ुश्क थी वियो। इहो हाणे त कोन ठाहींदमि, राति जो ॾिसंदमि। ओ माय गॉड, ढक गरम आहे ॾाढो। ऐं हे मुंहिंजो फस्ट क्लास ग्वार ऐं चिकन बि रेडी आहे। ऐं मां वेंदमि हाणे निमाज़ पढ़णु, त जे सुराण ईंदी त मानी मां पोइ पचाईंदमि, छो त मां देरि सां नाश्तो कयो आहे त मूंखे तकड़ में बुख न आहे। त हाणे सुराण जे अचण ते ई मां मज़े सां मानी बि पचाईंदमि ऐं इनशाला असां ॿई ॼणियूं गॾिजी लंच बि कंदासीं। तेसि ताईं निमाज़ पढ़ी वठां। 2:45 थिया आहिनि ऐं निमाज़ पढ़ी वरिती आहे। माशाल्लाह हिते हवा ॾाढी आहे, पर गरम हवा आहे ऐं एतिरी तपिश आहे हिते जंहिंजी हद न आहे। सो हाणे मां वेंदमि रेस्ट करणु, छो त मानी बानी खाई उन खां पोइ असांखे होश न हूंदो आहे। मंझंदि जी मानी माना बगोरी निंड जो। सो सोचियमि त थोरो हिननि ॾांहुं चकर हणी अचां, थोरी देरि रेस्ट कंदमि, पोइ उन खां पोइ जेको आहे वापसि मां पंहिंजी सिलाई कंदमि जेका मां स्क्वायर्स ठाहियां थी। सो जॾहिं फाइनली सभु ठही वेंदा, काउंट कंदमि, ॾिसंदमि त केतिरा था थियनि रखण में, पोइ मां डिसाइड कंदमि त मां हिन मां छा ठाहियां। सो फ़िलहालु त ईअं सम्झो त मां नओं फैब्रिक पई क्रिएट कयां न, इन नंढनि नंढनि पीसिस मां। जॾहिं मां वटि न हुजण जे बराबरि कपिड़ो आहे, मां उन मां हिकिड़ो कपिड़े जा पीसिस जेके आहिनि ठाहियां थी पई नवां। त इहा हिकिड़ी वॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। सो हाणे मां वेंदमि थोरी देरि जे लाइ रेस्ट कयां। 5 थियण वारा आहिनि ऐं मां आराम करण जे बजाए सिलाई करण जे लाइ हिते वेही रहियमि। ऐं मां हे जेके आहिनि डार्क कलर जा 3 स्क्वायर्स ठाहिया, 3 डिफरेंट शेड्स आहिनि। हे 2 त सेम ग्रीन आहिनि ऐं हे हिन जो डिफरेंट थोरो मोंगी टाइप शेड आहे। सो इहे कयमि ऐं हाणे मां कढिया आहिनि ऑरेंज, पर ऑरेंज खे मां अञा ताईं जेको आहे ॻंढणु शुरू न कयो आहे, सॉर्ट आउट कया आहिनि सिर्फ़ु। ऐं जेके डार्क ऑरेंज कलर में ऐं हिते हिन जेके इहे रखिया अथमि पीच कलर में अलॻि करे, विहाणे जे हेठां हणी छॾिया आहिनि त पखे ते उॾरनि था। सो हाणे बसि बिल्कुलु हिन महिल सिलाई ख़तमु, कोई बि कमु न। 3 जी अज़ान ताईं, निमाज़ ताईं पको पको रेस्ट, पोइ जी ख़बर न आहे त मां छा कंदमि, छो त मां फिरी गिरी अजीब अट्रैक्शन आहे जो मां हिन पासे थी अची वञा। पर बहरहाल शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो कमु इलाही सारो थी वियो आहे। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिते आहे मुंहिंजी डिनर जी तयारी। चांवर पचनि था, हिन पासे मां हे पटाटा थी तरियां। इहे अक्सर पचाईंदा रहंदा आहियूं असां, पटाटा, बसर, टमाटा ऐं सावा मिर्च, इन्हनि खे मिक्स करे ऐं फ्राई कंदा आहियूं। ऐं पोइ आख़िर में ॻाढ़ा मिर्च ऐं सुका धाणा विझी ऐं सावा धाणा बि विझी इन्हनि खे फाइनल कबो। सो इहो आहे असांजो डिनर अॼु जो। ऐं उनखां अलावा हिते सुरण जेको आहे पालक कटे बॉइल करे रखी आहे, ऐं थधी थींदी त इन जा हिसा ठाहे फ्रीज़र में विझंदमि। ऐं कबाब जेको मूंखे ठाहिणा हुया चिकन जा, उहो बसि बॉइल करे कीमो ऐं दाल चिकन ऐं दाल फ्रिज में पियो आहे, सुभाणे ठाहींदमि इनशाला। ऐं तूरियूं बि सुराण कटे छॾियूं आहिनि, उहो मां सुभाणे लंच में ठाहींदमि। सो अॼु जो मुंहिंजो व्लॉग मां हिते ई ख़तमु थी कयां। ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो, सॼो ॾींहुं मां तव्हां सां शेयर कयो। बाक़ी 3 खां सांझे ताईं मां रुॻो पलंग जे हवाले हुयमि, मां चुरियमि बि न, छो त मां सॼो ॾींहुं सिलाई कई त पोइ बसि ख़बर पई पए। सो हाणे तव्हांखां मोकिलायां थी। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इनशाला वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, अलाह चाहियो त। तेसिताईं अलाह वाही।